ॾींहं पुॼाणा विसरी वियल माण्हू यादगिरियुनि जे ज़ंगियल पुठारकनि ते होकरा करे हुजतनि में धक हणी सुजाग करे वेंदा आहिनि, जिन जा चाग चांडोकियनि रातिनि जा हुमारियल चौकीदार हुआ। ॾींहं पुॼाणा रुसवा थियल महबूबाऊं जॾहिं आख़िरी वार बेवसीअ में निहारीनि थियूं तॾहिं सचपुच माज़ी औलाद जी अवल टहक जहिड़ो किकोरियल लॻंदो आहे। ॾींहं पुॼाणा बुख बहाने ॻोठ छॾींदड़ पोरियत जा निबल ॿार रांदीकियुनि सां निरास आहियूं उन्हे करे बपनाईंदा आहिनि छो त ॿारोतण जा तोतला यार सिर्फ़ु सोचनि जो महूर रहंदा आहिनि। ॾींहं पुॼाणा ज़िंदगानियुनि जे ज़लालतनि ते कयल शाइरीअ में रूह फूकिजी वेंदो आहे, जंहिंजो हर ख़्यालु नए प्रणियल मज़दूर जे थ्रेशर में कपियल हथ जहिड़ो इबरतनाक हूंदो आहे। ॾींहं पुॼाणा मूं कलाचीअ जे कंध ते चढ़ी तुंहिंजे कमरे जे रोशनदान मंझां जाती पाए उहे सभु मंज़र ॾिठा हुआ जेके तूं पंहिंजी आत्म कथा में कॾहिं बि न लिखंदे। ॾींहं पुॼाणा निंड जो गोरियूं वधीक खाइण करे तुंहिंजे पेट में कचो ॿार फतकी फतकी लुड़ी चुको हो, जंहिंजी अज़ियत मुंहिंजे लिखणियुनि जो सरमायो आहे। ॾींहं पुॼाणा मुंहिंजो सिगरेटनि सां नातो तुंहिंजे नाते खां बि घणो हसीन थी चुको आहे, जंहिंजो प्रूफ तुंहिंजा मथारा चप ॾींदा। ॾींहं पुॼाणा आउं अबाणे ॻोठ आयो हां जिते जा सभु मंज़र मुंहिंजे मज़हब खां उत्तम आहिनि। उतां टालियुनि जी कतार जी थधिड़ी छांव में मूं फ़ौज़िया जा गीत झुंगारींदे इश्क जो वेद पढ़ियो हो। उहे ॿनियुनि में बीठल घाटा हसीन बुबर जिन में केतिरनि ई बहारनि ताईं पलड़ा छाणे मूं झोल भरे भरे गुड़धानी वरिती हुई। उहो अंबड़ियुनि जो मख़मूर बाग़ जंहिंमें काढ़ी धूम जो मूं चोरी करण जहिड़ी ॾिंगी रस्म सिखी हुई ऐं कुंभार बाग़ाई हथां चमाट बि दिलि वटां हुई, ऐं उहो वाह जंहिंजी लासी घेड़ ते तरण सिखण जा वस कया, उहे ॼमूं जा वण जिन जे फुलार में मूं रंग रेलियूं कयूं हुयूं, ऐं उहे सिलेक्ट कयल ॻोठ जूं टई अप्सराऊं जिन में ॿिनि जे औलाद खे मूं अॼु चुमियूं ॾिनियूं आहिनि। ॾींहं पुॼाणा अॼु आऊं दिलि सां रुनो आहियां छो त आऊं उन जे विच में चंद घणनि जो महिमान बणिजी आयो हां। ॾींहं पुॼाणा मुंहिंजा समूरा मूंखे छॾे थुॾे वया हलिया, ऐं ॾींहं पुॼाणा आऊं बि ईअं ई करण वारो आहियां।